हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं जीअं त एज़ यूजुअल तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे त गर्मी तमामु घणी आहे, सो एहतियात बि तमामु घणो कयो। ऐं उन सां गॾु गॾु बसि हाणे ईद में कुझु तक़रीबन हफ़्तो रहिजी वियो आहे ऐं ईद जी शॉपिंग बि ऐं जेको आहे जानवर जी शॉपिंग बि उरूज ते आहे। अॼु त मां ॾिसां पई माशाअल्लाह सां त हर गाॾी में को न को जानवर ॿधिजी ऐं कोई न कोई खणी वञे पियो, चाहे उहे दुंबा हुजनि, चाहे ॿकरा हुजनि, चाहे उहा असांजी पंहिंजी ॾोह ई छो न हुजे, पर एॾा ख़ूबसूरत माशाअल्लाह जानवर नज़र था अचनि पिया। ऐं गर्मी बि तमामु घणी आहे, सो उन्हनि जो ख़्याल बि तमामु घणो रखो। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं असां अलाह जी राह में उनखे क़ुर्बान कयूं था त प्यारा बि ॾाढा था थियनि पिया ऐं कुदरती उन्हनि ते नूर अची वेंदो आहे न। हिकिड़ो हूअं ई जानवर ख़ूबसूरत आहे, पर उन में कुदरती इन्हनि ॾींहंनि में अञा वधीक नूर अची वेंदो आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांजी तयारियूं सुठियूं हलंदियूं हूंदियूं ऐं तव्हांजी जेको आहे ख़रीदारी बि सुठी हलंदी हूंदी। ऐं हींअर रेट्स काफ़ी हाई लॻा पिया आहिनि मार्केट जे अंदरि, ॿुधण में अचे थो मवेशी मंडी में तमामु हाई रेट्स आहिनि, पर जॾहिं ईद जा ॾींहं ईंदा आहिनि वेझा त उन में किथे न किथे तव्हांखे रेट्स किरियल बि नज़र ईंदा आहिनि। ज़ाहिर आहे माण्हुनि वटि एतिरो आमदनी जो हिकिड़ो चवंदा आहिनि न त रस्तो कोन्हे, एॾी सोर्सिस कोन्हनि के, एॾी शयूं कोन्हनि के त कुझु हिसो विझंदा आहिनि, कुझु वरी पाण पंहिंजो हिकिड़ो जानवर वठी करे उनखे जेको आहे क़ुर्बान बि कंदा आहिनि। सो आख़िरी ॾींहंनि में जेके कंदा आहिनि क़ुर्बानी त उहे थोरो घणो फ़ाइदे में बि वेंदा आहिनि। सो सभिनीनि ॻाल्हियुनि खे हिकिड़ी तरफ़ जेकॾहिं रखिजे त वरी इहो ई चवंदसि त भई क़ुर्बानी जो जेको बि जानवर आहे उनजो हींअर ख़ासि ख़्यालु रखो, हींअर उनजी ख़िदमत कयो, जेतिरी थी सघे थी उनजी ख़िदमत कयो। उनखां अलावा जुमो बि आहे ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे जुमे जूं इलाही मुबारकूं हुजनि। सॼे हफ़्ते जो सरदार ॾींहुं आहे ऐं तमामु घणो इंतज़ारु बि हूंदो आहे जुमे जो, त जुमो अचे इन करे इंतज़ारु हूंदो आहे त अॻिते 2 ॾींहं मोकल हूंदी आहे। असल ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां न त सैटरडे संडे ऑफ हूंदो आहे, सो इन जे करे बि असांखे वधीक इंतज़ारु हूंदो आहे, रिलैक्स करण जो थोरो टाइम मिलंदो आहे, फैमिली सां स्पेंड करण जो थोरो टाइम मिलंदो आहे। पर हाणे ईद जी तयारियुनि में बि बिज़ी लॻा पिया आहियूं त इंशाअल्लाह ईद ते तव्हांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ बि हूंदो। ऐं हिकिड़ो न इलाही सरप्राइज़िस हूंदा, कुझु ड्रामनि जी शक्ल में हूंदा, कुझु शोज़ जी शक्ल में हूंदा, पर इंशाअल्लाह KTN जी स्क्रीन ते जेको आहे तव्हां इलाही कुझु चेंज ॾिसंदा हिन ईद ते इंशाअल्लाह। सो अॼु असां सां गॾु डॉक्टर साहब आहिनि ऐं इन्हनि डॉक्टर साहब जे हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि कंदसि त माशाअल्लाह ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं पहिरियां बि मुंहिंजे शो में अची चुका आहिनि, पर मूंखे हिकिड़ो इशू थियो हुयो, मूंखे हिकिड़ो प्रॉब्लम थियो हुयो ज़बान में ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर साहब ॾे हिकिड़ो दफ़ो विज़िट कयो ऐं डॉक्टर साहब चयो किरण जो त को मसइलो ई कोन्हे, को तूं परेशान थी थिए हरू भरू एॾो। ऐं मां उनखे थोरो डिले कंदी आयसि, छो ज़ाहिर आहे इंसान खे थोरो सुईअ खां इन्हनि शयुनि खां थोरो डपु बि थींदो आहे। ऐं लोकल एनेस्थीसिया डॉक्टर साहब उन वक़्तु मूंखे ॾिनी हुई ऐं वात जहिड़ी ॻाल्हि त थोरो प्रॉब्लम थींदो आहे न, थोरो डिॼंदो आहे माण्हू। ऐं मुंहिंजो ब्लड प्रेशर हरू भरू हाई पियो थिए ऐं जंहिं वक़्तु डॉक्टर साहब मुंहिंजी उहा ट्रीटमेंट कई, तव्हां बिलीव कयो 2 ॾींहंनि जे अंदरि मां बिल्कुलु ठीकु थी वियसि, अल्हम्दुलिल्लाह इन ॻाल्हि खे 2 साल थी चुका आहिनि। सो असां सां गॾु डॉक्टर एहसन मुस्तफ़ा हिते मौजूदु आहिनि, जेके डेंटल सर्जन आहिनि, ओरल एंड मैक्ज़िलो फेशियल सर्जन आहिनि। ऐं उनखां अलावा असां सां गॾु हिते सिंगर बि मौजूदु आहिनि, आमिर अमार। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं आहियो? वालेकुम सलाम किरण, ऐं ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां त असांजा ॾाढा फैमिली डॉक्टर आहियो, KTN जा बि असांजा बि सभिनीनि जा फैमिली डॉक्टर आहियो। जी बिल्कुलु, काफ़ी साल थी विया आहिनि KTN ते ईंदे, तव्हांजे शो में ईंदे। बिल्कुलु हिते बि ऐं हिते अची ईअं फील थींदो आहे त पंहिंजे माना घर में फैमिली में आहियां। बिल्कुलु ईअं ई आहे, जीअं अम्मी जी ट्रीटमेंट आहे हिते बि, अगरि कंहिंखे कोई प्रॉब्लम थींदो आहे त भई सभिनीनि खां पहिरियां जेको असांजे ज़हननि में नालो ईंदो आहे डॉक्टर एहसन ईंदो आहे। तव्हां सभिनी जी मोहबत आहे, प्यार आहे, त अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र आहे। माशाअल्लाह डॉक्टर साहब, कीअं पई हले लाइफ ऐं कीअं पियो हले कमकार? लाइफ तव्हां जीअं ॻाल्हि कई हींअर त ईद जो टाइम आहे, त ईद जे टाइम में माण्हुनि सां मसइला ॾंदनि जा वधी वेंदा आहिनि। त ऐं सभिनी माण्हुनि खे गोश्त बि खाइणो हूंदो आहे, त ॾंद पका कराईंदा आहिनि। जंहिंजा ॾंद लुॾंदा आहिनि उनखे चवंदा मज़बूत कयो, जंहिंखे सूर आहे चवंदा आहिनि त असांजो ट्रीटमेंट कयो। सही। त लाइफ ईअं हले पई अॼुकल्ह, बिज़ी मतिलबु जी आहे न।
काफ़ी बिज़ी आहे माशाल्लाह माशाल्लाह। ऐं तव्हां त काफ़ी एक्सपेंड बि करे छॾियो आहे कम खे। जी जी काफ़ी अल्हम्दुलिल्लाह। असां वटि डेंटल खां अलावा एस्थेटिक प्रोसीजर्स बि थियनि पिया हाणे क्लिनिक ते। डेंटल जे हवाले सां को बि प्रोसीजर हुजे, ऐं इन खां अलावा जेके कॉमन प्रोसीजर हूंदा आहिनि लाइक ओरल कैंसर आहे, या जेके माण्हू जंहिंजो एक्सीडेंट्स थींदा आहिनि, सीवियर एक्सीडेंट्स थींदा आहिनि, उन्हनि जेका हॾी वग़ैरह टुटे या ॾंदनि सां रिलेटेड कंहिं बि क़िस्म जो को बि प्रॉब्लम हुजे न, त असां वटि अल्हम्दुलिल्लाह सुठे तरीक़े सां ट्रीटमेंट थींदी आहे। त डॉक्टर साहब इहे सभु इते ई पिया कयो इन जी जी इते ई थी वेंदो आहे, इन ई सेटअप में। प्लस आऊं मॉर्निंग में प्रैक्टिस मुंहिंजी जिना हॉस्पिटल में आहे, उनखे अल्हम्दुलिल्लाह 8 साल थी विया आहिनि, ऐं क्लिनिक खे 10 साल थी विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। 10 साल बस ही 10 साल आहे माशाल्लाह। त काफ़ी स्टेबल थी वियो आहे सॼो सभु सिस्टम सुठा थी विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे यार, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। कम खे एक्सपेंड बि कजे ऐं एक्सपीरियंस बि लाज़मी गेन कजे। मां अक्सर करे तव्हांखे ॾिसंदी रहंदी आहियां स्टेटस वग़ैरह तव्हांजा, कॾहिं तव्हां किथे कॉन्फ्रेंस में हूंदा आहियो, कॾहिं तव्हां किथे कॉन्फ्रेंस में हूंदा आहियो, त इहे हिकिड़ा हेल्दी मूवमेंट्स हूंदा आहिनि पंहिंजे कम जे हवाले सां। इन्हनि सां केतिरो फ़र्क़ु पवंदो आहे पंहिंजे कम में? ॾिसो कॉन्फ्रेंसिस या किथे बि का एग्ज़िबिशन हुजे, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त दुनिया में छा पियो थिए, जेका तरक़ी दुनिया में थी आहे, ऐं असां उन हिसाब सां अपग्रेडेड आहियूं या न आहियूं, असां उन खां केतिरो बैकवर्ड आहियूं या असां उन सां मुक़ाबिलो करे सघूं था। कॉन्फ्रेंसिस अटेंड करण जो मक़सदु मेन इहो ई हूंदो आहे त पंहिंजे पाण खे असां अपग्रेड कयूं। दुनिया में जेका ट्रीटमेंट आहे हले पई, असां पंहिंजे पेशेंट्स खे उहा ट्रीटमेंट ॾियूं, उहा क्वालिटी ॾियूं, त मतिलबु जीअं पेशेंट्स सेटिस्फाई ऐं जीअं उनजी ट्रीटमेंट सुठे खां सुठी थी सघे। दुबई में हर साल कॉन्फ्रेंस थींदी आहे, जंहिंमें आउं तक़रीबन हर साल वेंदो आहियां उन दुबई जी कॉन्फ्रेंस। उन में छा हूंदो आहे, दुनिया में जेका लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे न, लेटेस्ट मशीन, लेटेस्ट इक्विपमेंट, लेटेस्ट मटीरियल, त अॼुकल्ह कहिड़ा कहिड़ा प्रोडक्ट्स यूज़ थियनि पिया, उहे सभु उन एग्ज़िबिशन में ईंदा आहिनि। त सोचो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे अपग्रेड न रखंदा त इलाही माना ज़ाहिर आहे त फ़ाइदो इहो हूंदो आहे इन्हनि शयुनि जो। ऐं हिकु रिसेंटली हींअर कॉन्फ्रेंस हुई कोरिया में, जेका मूं अटेंड कई। पूरी दुनिया मां 300 डेंटिस्ट आया हुआ। अच्छा। जंहिंमें पाकिस्तान मां हुननि 8 माण्हू खे इनवाइट कयो हुयो, त उहा कॉन्फ्रेंस ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस हुयो। कोरिया टेक्नोलॉजी वाइज़ असां खां इलाही अॻियां आहे, त उहा साॻी टेक्नोलॉजी जेकॾहिं असां पाकिस्तान में यूज़ कयूं त पाकिस्तानी पेशेंट्स खे, असांजे पेशेंट्स खे केॾो फ़ाइदो थींदो। मक़सदु इहो हूंदो आहे त आम माण्हुनि खे, असांजे पेशेंट्स खे फ़ाइदो ॾियणु। सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं त हाणे हर क़िस्म जा डॉक्टर आहिनि, हॾियुनि जा बि आहिनि, हार्ट जा बि आहिनि, त हर डॉक्टर खे पंहिंजे शोबे में का न का एडवांस टेक्नोलॉजी खपंदी आहे, ऐं हर डॉक्टर वटि एडवांस टेक्नोलॉजी आहे। हर डॉक्टर मतिलबु पंहिंजी जाइ ते सुठो कमु करे रहियो आहे। डेंटिस्ट फील्ड जे अंदरि असां वटि अहिड़ा कहिड़ा इक्विपमेंट्स, कहिड़ियूं अहिड़ी जदीद शयूं आहिनि जंहिंमें असांजी डेंटल सर्जरीज़, डेंटल इशूज़ असांजा बहितर खां बहितरीन थी विया आहिनि? जीअं तव्हांजी जेका सर्जरी थी हुई, ठीकु आहे, उहा असां कई हुई ब्लेड सां, स्केलेपल सां। उन में एडवांस इहो आयो आहे त उहा हाणे थींदी आहे लेज़र जे थ्रू। ओके। डेंटल लेज़र्स। फ़ाइदो छा हूंदो त जेका नॉर्मल सर्जरी थींदी आहे उन में इलाही ब्लड ईंदो आहे, कट लॻाइण खां पोइ ब्लड ईंदो। लेज़र में ब्लड जो हिकु ड्रॉप बि न ईंदो, ऐं जेका हीलिंग 2 खां 3 ॾींहंनि में थींदी आहे, उहा हिकिड़े ॾींहं में हीलिंग थी वेंदी। माण्हू हिकिड़े ॾींहं खां पोइ बिल्कुलु ठीकु। जो लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे उहा लेज़र्स आहे। ॿियो त इलेक्ट्रिक जेके माना जेके पाण हिते नॉर्मल टूथब्रश यूज़ कंदा आहियूं हथ सां, मैनुअल, उन जी जॻह ते अची वियो आहे इलेक्ट्रिक टूथब्रश, जेको पाण थो कमु करे। तव्हांखे बसि ॾंदनि ते रखिणो हूंदो आहे, पाणे मूव कंदो। इहा पाकिस्तान में घटि अवेयरनेस आहे। ॿियो आहे फ्लॉस, ॾंदनि जे विच में जेको धाॻो असां यूज़ कंदा आहियूं, पर उनजो बि एडवांस वर्जन अची वियो आहे। उहो आहे वाटर फ्लॉस। पाणीअ सां सॼा, जेको ब्रश सां त सॼो साफ़ु थी वेंदो, पर ॾंदनि जे विच में गैप्स में जेके उते ज़रा रहिजी वेंदा आहिनि, ऐं पोइ छा कंदा आहिनि, ॾंदनि खे ऐं मसूड़नि खे ख़राबु कंदा आहिनि। सही आहे, त उहो वाटर फ्लॉस उन्हनि शयुनि खे साफ़ु करे छॾींदो आहे। अहिड़े क़िस्म जूं केतिरियूं ई टेक्नोलॉजी अची वियूं आहिनि दुनिया में। पाकिस्तान में हींअर काफ़ी माण्हू यूज़ कनि था, जंहिंखे अवेयरनेस असां ॾियूं था त उहे यूज़ कनि था। अच्छा डॉक्टर साहब, काफ़ी माण्हुनि जो चवणु इहो हूंदो आहे त फ्लॉस असां जेकॾहिं यूज़ कयूं था त असांजे ॾंदनि मां रत थो निकिरे। सही। त उन जो यूज़ करण जो तरीक़ो ग़लति आहे या इहो वाक़ई इहो थींदो आहे? न, ॾिसो, रत नॉर्मल माण्हू खे कॾहिं अचण ई न खपे। जेकॾहिं तव्हांजा मसूड़ा हेल्दी आहिनि, सिहतमंद आहिनि, त तव्हांखे कॾहिं बि ब्लड न अचणु खपे। जेकॾहिं ब्लड अचे थो, इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे मसूड़नि जी बीमारी, जंहिंखे जिंजिवाइटिस चवंदा आहियूं, उहा आहे। अहिड़े केस में छा थींदो, तव्हांखे हिकिड़ो दफ़ो डीप स्केलिंग या सफ़ाई, जंहिंखे ॾंदनि जी सफ़ाई चवंदा आहियूं,
उहा कराइणी पवंदी। उन खां पोइ टूथपेस्ट तव्हांखे असां प्रिस्क्राइब कंदासीं। विदिन अगरि तव्हां सुबुह जो ऐं शाम जो 2 टाइम ब्रश कयो था त उहा बीमारी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। अच्छा, नॉर्मली ब्लड न अचणु खपे, ब्रश कंदे बि न अचणु खपे ऐं फ्लॉस कंदे बि न अचे। अच्छा, हेल्दी मसूड़ असां लाइ कीअं था थी सघनि? सिंपल फार्मूलो आहे सॼे पाकिस्तान जे लाइ, सॼी दुनिया जे लाइ। ॾींहं में मतिलबु 2 टाइम ब्रश कयो, सुबुह जो, राति जो सुम्हण खां पहिरीं 2 टाइम कयो ऐं 2 मिंटनि ताईं ब्रश कयो। ईअं न त तव्हां सिर्फ़ु 10 सेकेंड कयो वरी 10 मतिलबु छॾे ॾियो, ठीकु आहे। 2 मिंट ऐं 2 टाइम सही। ऐं उन खां अलावा पंहिंजो टूथपेस्ट जेको आहे प्रॉपर हुजे तव्हांजो, जेको मतिलबु मल्टीनेशनल हुजे, को लोकल न। इन खां अलावा जेको आहे छा चवनि, साल में 1 दफ़ो तव्हां कंहिं डेंटिस्ट खे ॾेखारियो त जीअं तव्हांजे ॾंद में अगरि को कैविटी, जंहिंखे सिंधी में चवंदो ॾंद में कीड़ो लॻो आहे त उहो वक़्त खां पहिरीं ट्रीट थी वञे। सही। त अहिड़ो माण्हू जेको साल में 1 दफ़ो विज़िट करे थो, 2 टाइम ब्रश करे थो, 1 टाइम फ्लॉस करे छॾे थो ऐं कॾहिं कॾहिं माउथ वॉश यूज़ करे। कुझु माण्हुनि खे वात मां जेको आहे न स्मेल ईंदी आहे, ब्रेक मतिलबु तव्हां उनजे भरिसां माण्हू वेही न सघंदो, अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि, सही आहे। त अहिड़नि माण्हुनि खे जेकॾहिं उहो स्केलिंग कराईंदा, पंहिंजे ॾंदनि जी सफ़ाई रखंदा त उहा बीमारी बि ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदी। ओके, सही, ज़बरदस्त। हिते असां सां गॾु आमिर अवान भाउ बि हिते मौजूदु आहे। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अदी ख़ैर ख़ैरियत आहे, दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कहिड़े शहर खां आया आहियो? अदी मां आहियां गुलशन अदीद मूं आयो आहियां, कराची हिते जो आहियां। हिते ई रहंदा आहियो? हूअं किथां जा आहियो? हूं आया हूं तालुको मुंहिंजो ठरी मीरो आहे, डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस आहे। अच्छा। ऐं मुंहिंजो तालुक दरगाह ख़ुशखैर मोहम्मद फ़कीर इस्मानी सां आहे। सही सही सही। त केतिरे अरसे खां पिया गाना ॻायो? जी मूंखे 15 साल थी विया आहिनि। जीअं सिखूं था उस्तादनि खां, फस्ट टाइम मौक़ो मिलियो आहे KTN ते। सही। केरु उस्ताद आहिनि तव्हांजा? मुंहिंजो उस्ताद रहमत अली मीराली आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। सही। रहमत भाउ बहितरीन सिंगर आहे पाण बि। जी हाँ। ऐं उन्हनि खां केतिरे अरसे खां पिया था सिखो? उस्ताद खां त काफ़ी मतिलबु त 2003-04 सां माना एतिरो टाइम थी वियो आहे आहे। अच्छा अच्छा अच्छा। सही। हलो, तव्हां सुठो कयो, रहमत भाउ खे यादि कयो। ऐं इलाही टाइम थियो आहे रहमत भाउ तव्हां आया बि न आहियो। इंशाअल्लाह ज़रूरु तव्हांखे जल्दी घुराईंदासीं। त हींअर प्रोग्राम जे स्टार्ट में छा पिया ॿुधायो असांखे? प्रोग्राम जे स्टार्ट में उस्तादनि जे उस्ताद ग़ुलाम हैदर फ़कीर जी ॻायल काफ़ी आहे ऐं अॼु जुमो शरीफ़ बि आहे ऐं काफ़ी आहे साईं जी रखियल साईं जी, उहा काफ़ी था ॿुधायूं। साईं रखियल छा जी काफ़ी। उणतुणार अजीब जी कर वहदत सां वहवाद मर जा खेॾन गबरो इश्क सदाई रांद और रखियल सीने जे पांद उछल तमर अध थिए हो ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह नूर भरे जे रुख ते हो नाज़ भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत दंदत अनाहरिय दाना दहन शकर पुरशीरी
ॾंद त अना हरिया दाणा दहन शकर पुरशीरे हो कीमत लबा लाल लहन अल्लाह कीमत लबा लाल लहन अल्लाह नूर भरे जे रुख ते हो नाज भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत गुलत चमन खे चौकुंडिया के त हज़ारे हुजन गुलत चमन खे चौकुंडिया के त हज़ारे हुजन हो कीमत लबा लाल लहन अल्लाह कीमत लबा लाल लहन अल्लाह नूर भरे जे रुख ते हो नाज भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत हो सच्ची सूरत मुझे सोहण जी जे महताब आ मिसल हो सच्ची सूरत मुझे चीज़ लजी जिए महताब आ मिसल हो ॾिसन आशिक थाम कोहन अल्लाह ॾिसन आशिक थाम कोहन अल्लाह नूर भरे जे रुख ते हो नाज भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन अल्लाह नूर भरे जे रुख ते हो नाज भरे जे रुख ते ज़ेब ज़ीनत ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा डॉक्टर साहब मैक्सिलो फेशियल यो छा है यो हाणे आयो आहे पाकिस्तान में ट्रीटमेंट? वैसे मैक्सिलो फेशियल जेका आहे न काफ़ी पुरानी फील्ड आहे। अच्छा पाकिस्तान में हाणे आहिस्ता आहिस्ता एडवांस थिए पई। अच्छा मैक्सिलो फेशियल जो मतलब मैक्सिला मतलब जॉस जेके ॼाड़ी सिंधी में चवंदा आहियूं फेशियल मतलब फेस सां रिलेटेड सॼा स्ट्रक्चर्स सही। मैक्सिलो फेशियल इलाही वॾी फील्ड आहे ऐं तव्हां ईअं चई सघो था त जेकॾहिं को बि डेंटिस्ट का बीमारी डायग्नोस न करे सघे त उनखे पोइ उहो असां ॾे रेफर कंदा आहिनि त असां उनखे फर्दर डायग्नोस करे ट्रीटमेंट कयूं उनजी। अच्छा डॉक्टर साहब हिते ब्रेक जो वक़्तु आहे इन खे ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे डिस्कस था कयूं पिया। जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। बैक व्यूअर्स बि तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। डॉक्टर साहब जीअं मैक्सिलो फेशियल जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधाए रहिया हुया त इन में एडवांस टेक्नोलॉजी जे हवाले सां बि असांखे ॿुधायो। अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॾाढो सुठो हाणे मूंखे वरी ॿियो दफ़ो हिकिड़ी शइ यादि आई
सोशल मीडिया ते कुझु ॾींहं अॻु में मूंखे पेशेंट्स जा न मैसेज अचणु शुरू थिया। हिकिड़ी अच्छा। लिंक आई, उहा लिंक हुई त टूथ रीजनरेशन, ॾंद वापसि अचणु, माना हिकिड़ो त ॿारनि जा ॾंद हूंदा आहिनि, खीर वारा ॾंद चवंदा आहियूं, हा ॿिया हूंदा आहिनि परमनेंट जेके पाण सभिनि खे आहिनि, हा खीर वारा ॾंद छणी वेंदा आहिनि, हा वरी नवां ईंदा वरी आहिनि, नवां ईंदा आहिनि, पर उहे वरी हिकिड़ो दफ़ो ज़ाया थी विया त वरी न ईंदो। ईंदा। हा लेटेस्ट तरीन इंफॉर्मेशन इहा आहे, जेके मरीज़नि मूंखे जेके उहे पेशेंट्स जेका लिंक मोकिली हुई उन में इहा इंफॉर्मेशन हुई त हाणे ॾंद रीजनरेट थी सघे थो। वाओ, इहो कीअं? इहो कीअं त जीअं स्टेम सेल्स हूंदा आहिनि, तव्हां ॿुधो हूंदो स्टेम सेल्स, हा। तव्हांजी बॉडीअ मां को पार्ट कढी करे उनखे असां ट्रांसप्लांट टाइप कंदा आहियूं, उन मां उहो रीजनरेट थी वेंदो। त ॾंद में बि इहा रिसर्च अच्छा अञा ताईं आयो न आहे मार्केट में, मूं उन ते पोइ रिसर्च कई त जेको आहे अञा ताईं मार्केट में अवेलेबल न आहे, पर उन ते जानवरनि जे अंदरि रिसर्च हले पई ऐं उहा सक्सेसफुल थी वई आहे। त शायदि उहो वक़्तु परे न आहे त जीअं माण्हू कंहिं माण्हू जो हिकिड़ो बि ॾंदु न आहे, 70-80 सालनि जो जेके माण्हू हूंदा आहिनि, 60 साल अॼुकल्ह, कंहिं माण्हू जो हिकिड़ो बि ॾंदु न आहे त उनखे वरी नेचुरली पंहिंजा ॾंदनि जो ट्रियूं सेट अची वञे कुदरती तौर ते। शायदि 15 खां 20 साल इन में लॻंदा। 15 खां 20 साल लॻंदा अञा हा, भी? छो त पहिरां इहो एक्सपेरिमेंट थींदा आहिनि जानवरनि ते, हा ज़ाहिर आहे, पोइ थींदा आहिनि ॿियनि मुल्कनि में, हा, उन खां पोइ लास्ट में पाकिस्तान में शइ ईंदी आहे। न अॼुकल्ह त ईअं न आहे, टेक्नोलॉजी इलाही फास्ट जेको आहे, छो थी तव्हां वई ॾिसो न आहे। पाकिस्तान में मोबाइल फ़ोन केॾो जल्दी तरक़ी हा। कई आहे। त इहा हिकिड़ी लेटेस्ट जेका शइ आहे त हाणे टूथ रीजनरेट, ॾंद हिकिड़ो रीजनरेट थी सघे थो। त इन में बि मतिलबु तव्हांखे डोनर जी ज़रूरत पवंदी न न न, तव्हांजा पंहिंजा सेल्स, जीअं तव्हां ब्लड सेल्स जीअं तव्हां एस्थेटिक्स में प्रोसीजर ॿुधंदा PRP, तव्हांजो ई ब्लड कढियो, उनखे मशीन में विधो, मशीन मां उन ब्लड जा कुझु जेके आहिनि छा चवंदा आहिनि हिकिड़ा ग्रोथ फैक्टर्स, उहा मशीन तव्हांखे ठाहे ॾींदी, सही, तव्हांजे ब्लड मां ठाहे ॾींदी, ओके, ऐं उहा तव्हांजे फेस ते तव्हां उनखे इंजेक्ट कंदव, लॻाईंदव इंजेक्शन में, त उहो छा कंदो, तव्हांजी स्किन जेको आहे न इलाही माना ग्लो करे छॾींदो, शाइनिंग करे छॾींदो, सही, कोरियन स्किन करे छॾींदो। सही। तव्हांखे ख़बर आहे कोरियन स्किन? कोरियन स्किन जे हवाले सां डॉक्टर साहब मां ॿुधो बि ॾाढो आहे, अॼुकल्ह हिन जा प्रोडक्ट्स हिते कराची में तमामु घणा यूज़ थी रहिया आहिनि। बिल्कुलु। सो कोरियंस जी स्किन नेचुरली अहिड़ी ग्लोइंग आहे या उहो कुझु यूज़ कनि था, इहा शइ मूंखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में न आहे आयो। मूंखे जेके फैक्ट्स मिलिया न, छो त मुंहिंजो रिसेंट ट्रिप हुयो महीनो अॻु में कोरिया जो, सही, मूं जेके शयूं ऑब्जर्वेशन कयूं न, उहो इहो त हू माण्हू जेको हिकिड़ो त उन्हनि जो वेदर मौसम एॾो बहितरीनु आहे, हर वक़्तु बर्फ़बारी या मतिलबु स्नो, मतिलबु जेको आहे बारिश, थधो, अप्रैल जे अंदरि तव्हांखे टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड 1 डिग्री सेंटीग्रेड एतिरे हद ताईं टेम्परेचर मिलियो पिए, ठीकु आहे। वेदर सुठो अथनि, हर माण्हू पाणी जाम पीए थो, इन वेदर जे बावजूदि माण्हू पाणी जाम था पीअनि, साफ़ु खाधो खाइनि था, होटलिंग हुननि जी घटि आहे थोरी सी, उनखां अलावा स्किन प्रोडक्ट्स हू बेइंतहा यूज़ कनि था। अच्छा, एतिरे ताईं जो मुंहिंजी फ्लाइट हितां खां दुबई हुई, दुबई खां पोइ, छो त डायरेक्ट फ्लाइट कोरिया जी आहे कोन पाकिस्तान में, दुबई खां पोइ डायरेक्ट कोरिया जी फ्लाइट हुई, त मुंहिंजे बराबरि में हिकिड़ी छोकिरी वेठी हुई, बिल्कुलु बराबरि वारी सीट ते, जीअं ई फ्लाइट मतिलबु टेक ऑफ कयो, डिपार्चर थियो, विदिन फ्यू मिनट्स हुन छा कयो, पंहिंजी बैग मां जेको आहे न हिकिड़ो मास्क कढियो, फेस मास्क, ऐं हू पंहिंजे फेस ते लॻाए छॾियो। अच्छा, मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों एक्सपीरियंस हो त बराबरि वारो माण्हू फेस मास्क, ऐं उहो बि फ्लाइट में? निंड में हुजे हीअं ॾिसे त माण्हू डिॼी वञे। उहो बि फ्लाइट में? उहो बि फ्लाइट में। सही। त ऐं ॿी ॻाल्हि त हुन वटि हुननि एॾियूं स्किन प्रोडक्ट्स ठाहियूं आहिनि, लॉन्च कयूं आहिनि, जो हुन ऐं कुझु हुन जा जीअं पाण वटि सुपर स्टोर्स आहिनि फेमस, उन्हनि वटि बि सुपर स्टोर्स आहिनि स्किन प्रोडक्ट्स जा, स्किन पूरा जा स्टोर ऐं हिकिड़ो ब्रांड, ऐं हर ब्रांड में चाहे उहो छोकिरा हुजनि छोकिरियूं हुजनि, छोकिरियूं त वधीक कॉन्शियस हूंदियूं आहिनि न, वॾे में वॾी ॻाल्हि त उन्हनि स्टोरनि में छोकिरियुनि ऐं छोकिरनि जो तइदादु इक्वल हुयो। ओ अच्छा, यानी सभई यूज़ कनि था? सभई यूज़, ऐं सभई पंहिंजी स्किन जो एॾो ख़्यालु रखनि था ऐं ख़्यालु बि रखनि था, तंहिं करे हुननि जी स्किन जेको आहे न चवंदा आहिनि त ग्लास स्किन, मतिलबु शाइनिंग स्किन, ऐं वाकई शाइन करे थी। न इहा हक़ीक़त आहे, ऐं असां त हिते ख़ैर वीडियोज़ ई ॾिसंदा आहियूं, को बि अहिड़ो कोरियन प्रोडक्ट हिते पाकिस्तान में जॾहिं लॉन्च थींदो आहे त कोरियन असां वीडियोज़ सभिनि खां पहिरियां हलाईंदा आहियूं पंहिंजी मार्केटिंग करण जे लाइ, त ॾिसो अहिड़ी स्किन थी वेंदी, हीअं थी वेंदो,
पर मूंखे नाहे आइडिया त इहे वाकई प्रोडक्ट एतिरा हेल्पफुल आहिनि हिते या न, छो त पाकिस्तान जे अंदरि 2 नंबरी बि तमामु घणी आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पए त असां वाकई को सुठो प्रोडक्ट यूज़ कयूं था? छा असांखे एस्थेटिक क्लिनिक्स में अची करे उते उन्हनि वटि ट्रीटमेंट कराइणु घुरिजे या ॿाहिरां बाए करे असां उहे शयूं हणूं? ॿई फैक्टर तव्हांजे लाइ सही आहिनि। जेकॾहिं तव्हां एस्थेटिक क्लिनिक ते वञो था ऐं उते तव्हांखे प्रॉपर डॉक्टर मिले थो, प्रॉपर क्वालिफाइड, त तव्हां उते वञी करे पंहिंजी ट्रीटमेंट कराए सघो था। सही। ऐं जेकॾहिं कोरिया खां डायरेक्ट प्रोडक्ट्स घुरायो था तॾहिं उहो माना सुठी ॻाल्हि आहे। हुनजी प्रोडक्ट्स ॾाढियूं अच्छा, हिकिड़ो रेट वाइज़ बि इलाही चीप। अच्छा, मतिलबु हिते उहे ॿिए पासे वठंदो दुबई में उहे साॻी प्रोडक्ट्स इलाही महांगियूं। डायरेक्ट कोरिया मां तव्हां यकीन कंदव, मुंहिंजो जेको बैग हुयो न उन में कपिड़ा त बसि आख़िरी में बिल्कुलु घटि ऐं सॼो बैग भरियल हो इन्हनि शयुनि सां, मास्क सां, फेस मास्क, सीरम्स। तव्हां पाण ट्राई कयो? मां पाण ट्राई कयो ऐं कीअं रिज़ल्ट लॻो? बहितरीन। अच्छा, ॾाढो बहितरीन। ऐं मुंहिंजी जेका एस्टर जी डॉक्टर आहिनि त हुन मूंखे चयो डॉक्टर एस्टर जी ॾाढो बहितरीन प्रोडक्ट्स आहिनि। अच्छा, त मतिलबु हुननि जो प्रोडक्ट्स वाकई ज़बरदस्त आहिनि। अच्छा, पोइ इहे प्रोडक्ट्स तव्हां जेके ॿाहिरां वठी करे आया आहियो, ज़ाहिर आहे पंहिंजे एस्थेटिक क्लिनिक में तव्हां रखंदा हूंदा, त हीअं त ख़ैर मां तव्हांखां न एस्थेटिक सां सची ॻाल्हि ॿुधायां त उहो प्रोडक्ट्स पर्सनल यूज़ मूं उहे सभु तक़रीबन गिफ्ट करे छॾिया माण्हुनि खे, पंहिंजे फ्रेंड सर्कल जे, फैमिली खे। सही सही सही। त मेजॉरिटी क्लिनिक जे लाइ सम्झो न, बसि माण्हू चवंदा पाण सिंधी माण्हू जॾहिं कॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं त का हिकिड़ी सूखड़ी वठी ईंदा आहियूं त तक़रीबन गिफ्ट करे छॾिया आहिनि। बाक़ी थोरा घणा आहिनि उहे मतिलबु सही। अच्छा, तव्हां वटि एस्थेटिक क्लिनिक में हींअर कहिड़ी लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे जेका स्किन खे ग्लो करे? हींअर पाण चई सघूं था त लेटेस्ट त न, पर मतिलबु माइक्रो नीडलिंग ॾाढी बहितरीनु आहे। माइक्रो नीडलिंग जे अंदरि छा थींदो आहे त अगेन जीअं PRP में ब्लड ड्रॉ करे उनखे जेको न असां इंजेक्ट कंदा आहियूं। माइक्रो नीडलिंग में ईअं बि साॻियो थींदो आहे, ब्लड ड्रॉ कंदा आहियूं, पर उन सां गॾु ब्लड खां अलावा सीरम्स जेके आहिनि न स्किन ते रखी करे नंढियूं 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 नीडल्स हूंदियूं आहिनि उहे माना अंदरि इंजेक्ट कंदियूं आहिनि ऐं उन सां तव्हांजी यानी मसाज जेके डेड सेल हूंदा आहिनि न, डेड स्किन हूंदी आहे न, जेका ख़राबु स्किन हूंदी आहे, उहा सॼी मतिलबु लेयर उहा रिमूव थी वेंदी आहे ऐं स्किन जी फ्रेश लेयर अची वेंदी आहे। सही। अच्छा, पोर्स जंहिंजा ओपन हुजनि त छा उन्हनि जे लाइ बि का ट्रीटमेंट आहे? ज़्यादातर जेके हाइड्रा फेशियल कंदा आहिनि त उन में वाइट हेड्स ऐं ब्लैक हेड्स उहे सॼा रिमूव थी वेंदा आहिनि ऐं पोर्स वग़ैरह बि सॼा क्लीन वेंदा आहिनि। बहरहाल एस्थेटिक जी मुंहिंजी नॉलेज हिकिड़ी लिमिटेड आहे। मां उहो ई ॾिसां पई, माशाल्लाह तव्हां आयो डेंटिस्ट सर्जन, पर तव्हांखे नॉलेज इलाही आहे इन हवाले सां। बिल्कुलु नॉलेज त हाणे थी वई आहे काफ़ी हद ताईं, पर तव्हांजो पंहिंजो करे इंट्रस्ट रहियो त मां इन तरफ़ बि अचां। पर इंट्रस्ट इलाही आहे, माण्हू खे हमेशह सिखणु खपे, नयूं नयूं शयूं सिखणु खपनि। पर टू बी ऑनेस्ट मुंहिंजो पंहिंजो डेंटली एतिरो बिज़ी हूंदो आहे जो मूंखे नई कंहिं शइ सिखण जा टाइम न। ऐं कोशिशि कंदो आहियां पंहिंजी फील्ड में कुझु नओं सिखां ऐं रोज़ु सिखां। ऐं जॾहिं तव्हां कुझु सिखणु बंदि करे छॾींदव तव्हांजी ग्रोथ ज़ाहिर आहे घटिजी वेंदी। हा, इहो त आहे। ऐं अपग्रेड पंहिंजे पाण खे, चाहे पंहिंजे पाण खे, पंहिंजे क्लिनिक खे, क्लिनिक जी मशीनुनि खे असां रेगुलर अपडेट कंदा आहियूं। तव्हां पाण ॾिठो आहे त पहिरां हिकिड़ी नंढी क्लिनिक हूंदी, पोइ थोरी वॾी, हाणे त अल्हम्दुलिल्लाह जेको आहे 3 सर्जरीज़ थी वियूं आहिनि। माशाअल्लाह त विद टाइम तव्हां जेको आहे न आहिस्ता आहिस्ता ग्रो कंदा आहियो। इहो बिल्कुलु डॉक्टर साहब लाइ मां चई सघां थी त माशाअल्लाह अप टू डेट इन्हनि जी क्लिनिक हूंदी आहे ऐं हमेशह सुठे तरीक़े सां जेको आहे वेलकम कंदा आहिनि ऐं जेको बि मसइलो हूंदो आहे मां त चवंदी आहियां त विदिन सेकेंड्स असांजो मसइलो हल थी वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं कॾहिं बि जंहिं बि डॉक्टर ते तव्हांजो एतबार आहे ऐं तव्हां रेफर ज़रूरु कंदा कयो। जीअं हाणे मुंहिंजो हिकिड़ो वास्तो आहे डॉक्टर साहब सां, त मां अगरि पंहिंजी फैमिली में या पंहिंजे सर्कल में कंहिंखे बि चवंदसि त मां डॉक्टर एसेंस लाइ ई चवंदसि त भई वञो पंहिंजो ट्रीटमेंट करायो। त ईअं ई तव्हांजो बि अगरि कंहिं ते एतबार हुजे त तव्हां पंहिंजे आसे पासे में ज़रूरु रेफर कंदा कयो। ऐं हींअर त तव्हां सभिनीनि खे बि मां इहो ई चवंदसि त जेकॾहिं तव्हां जेको आहे कराची में रहो था त फेज़ 2 एक्सटेंशन में ई डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे, इलाइट्स जे नाले सां, सेम उहो ई नालो आहे, नालो सेम ई आहे, इलाइट डेंटल क्लिनिक जे नाले सां क्लिनिक आहे डॉक्टर साहब जी। त ज़रूरु विज़िट कयो, जेके बि तव्हांजा इशूज़ आहिनि इनशाला सभु क्लियर थी वेंदा। त भाउ इहो ॿुधायो त तव्हांखे कहिड़ो सिंगर पसंदि आहे ॿुधण में, मतिलबु जंहिंखे तव्हां लॻे त तव्हांजो पसंदीदा सिंगर आहे? जी हा, सिंगर त मुंहिंजो उस्ताद ई आहे, उहो पसंदि आहे असांखे। सही।
पर उहे त गज़ल घणा ॻाईंदो आहे। जी हा, ऐं मां फोक ॻाईंदो आहियां। अच्छा। वो मुंहिंजो जेको सिंगर आइडियल हुयो मरहूम मास्टर मंज़ूर हुयो, ऐं सराइकी बेल्ट में अगरि वसेब में चऊं त अताउल्ला ख़ान ईसा ख़ाली। हा उहो त ज़ाहिर आहे। जी हा। सही। त तव्हांजो जेको उस्ताद आहे रहमत भाउ त पाण गज़ल इलाही ॻाईंदो आहे, त पोइ तव्हांखे शौक़ु न आहे गज़लनि ॻाइण जो? जी, गज़ल ॾाढो ॾुखियो कमु आहे, सिखूं था, प्रैक्टिस आहे। कॾहिं कोशिशि कई अथव? कोशिशि कंदा आहियूं गज़ल, पर उस्ताद असांखे इहो ॿुधायो आहे त पुट तव्हांजो जेको गलो आहे, वोकल आहे, उहा फोक आहे। गज़ल जो अलॻि गलो आहे, ऐं फोक जेको गलो आहे उहो वॉइस ॿुधाईंदी आहे त हिन जो फोक गलो आहे त उनखे कहिड़ो कमु करणु घुरिजे, गज़ल ॻाए। बाक़ी सिंगर आहे उहो ऑलराउंडर हूंदो आहे, उनखे गज़ल बि ईंदी आहे, कोशिशि हूंदी आहे त गज़ल बि। सही सही, ज़बरदस्त। त पोइ हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर असांजो तमामु बहितरीनु प्यारो दोस्त आहे अदा इरशाद जागीरानी, उन जी शाइरी आहे ऐं कंपोज़िशन उस्ताद जी आहे, उहो तव्हांखे ॿुधायूं था। सही। एतबार न कर इन सोने ते, अज कुछ हो दिन कल कुछ हो दिन, मुँह जोर मिजाज दे मालिक हिन्नो घड़ी कुछ हो दिन पल कुछ हो दिन, इन हुस्न दी भरियां बोतलां ते ओ गल कुछ हो दिन तल कुछ हो दिन, हिन शाकिर मिसल करिया दे ओ फुल कुछ हो दिल फल कुछ हो दिल। हो सोहणन माण्हुनि जो क़दुरु कंदा आहियूं, प्यारन माण्हुनि जो क़दुरु कंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं, मुर्शिद पहुता ॼण मुर्शिद पहुता ॼण एॾो ख़ुशि थींदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं, सोहणनि माण्हुनि जो। हो ईअं ख़ुदा ख़लक़ियो इंसान वॾो सोहणो, हो ईअं ख़ुदा ख़लक़ियो इंसान वॾो सोहणो, सुबहान अल्लाह चवंदा हूं सुबहान अल्लाह चवंदा हूं माशाअल्लाह चवंदा हूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं। हो नाज़न जी कहिड़ी का ॻाल्हि कयूं यारो, नाज़न जी कहिड़ी का ॻाल्हि कयूं यारो, पेर रखनि जाथे सा मिटी बि खणंदा आहियूं, पेर रखनि जाथे सा मिटी बि खणंदा आहियूं, सोहणनि माण्हुनि जो क़दुरु कंदा आहियूं, प्यारनि माण्हुनि जो क़दुरु कंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं। इरशाद हुस्न जी मन खैरात करे कोई, इरशाद हुस्न जी मन खैरात करे कोई, प्यार पिनण लाहे
प्यार पिनण जे लाइ पेरनि में विहंदा आहियूं, हथ बि चुमंदा आहियूं ऐं हथ बि चुमंदा आहियूं। सुहिणनि महणुनि जो क़दुरु कंदा आहियूं, प्यारनि महणुनि जो क़दुरु कंदा आहियूं। हथ बि ॾींदा आहियूं त हथ बि चुमंदा आहियूं, हथ ॾींदा आहिनि त हथ बि चुमंदा आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन शाइरी ऐं इलाही फेमस ट्रेंडिंग में गानो हली रहियो आहे इहो। डॉक्टर साहब, तव्हां वटि त अक्सर करे मां ॾिठो आहे त म्यूज़िक त हलंदो ई रहंदो आहे, इन जो मेन रीज़न छा आहे त क्लिनिक में म्यूज़िक एनवायरनमेंट हिकिड़ो अहिड़ो म्यूज़िकल एनवायरनमेंट हूंदो आहे? ॾाढो सुठो क्वेश्चन आहे तव्हांजो। अच्छा, जॾहिं माण्हू कंहिं डेंटल क्लिनिक ते वेंदो आहे या कंहिं बि अस्पताल वेंदो आहे त हू इलाही टेंशन में हूंदो आहे, स्ट्रेस में हूंदो आहे। असांजो मेन मक़सदु इहो आहे जॾहिं को माण्हू तव्हांजे क्लिनिक ते अचे ईअं फील करे त ही इज़ एट होम, हू पंहिंजे घर वांगुरु फील करे त को स्ट्रेस न थिए, का परेशानी न थिए, रिलैक्स थिए, पोइ ट्रीटमेंट जेको थींदो आहे न उहो सुठे तरीक़े सां थींदो आहे। सही। असांजो हिकिड़ो किताबु आहे जेको असां सर्जरी में मतिलबु पढ़ाई कई हुई शुरू में, 4th मतिलबु फाइनल जे अंदरि, उन किताब में हिकिड़ी लाइन आहे, रिलैक्सिंग बैकग्राउंड म्यूज़िक इज़ नेसेसरी। मतिलबु डेंटल क्लिनिक जे अंदरि बैकग्राउंड म्यूज़िक मस्ट आहे, माण्हू इलाही कंफर्टेबल फील कंदो आहे। असां त कुझु पेशेंट्स खे ईअं चवंदा आहियूं त तव्हांजो को फेवरेट सॉन्ग आहे उहो हलायूं, असां उनखे रिमोट ॾेई छॾींदा आहियूं ऐं बसि। ऐं उनजो फ़ाइदो इहो थींदो पेशेंट खे हिकिड़ो माना कॉन्फिडेंस अची वेंदो आहे त माण्हू सोचंदा आहिनि ॾंदु कढाइण वञा थो या सूर आहे, इलाही स्ट्रेस में माण्हू ईंदा आहिनि न, त उन्हनि खे उहो स्ट्रेस लेवल, परेशानी जो लेवल घटि थी वेंदो आहे, टेंशन घटि थी वेंदो आहे। अच्छा डॉक्टर साहब, सभिनि खां ॾुखे में ॾुखियो कमु तव्हांखे कंहिंजो लॻंदो आहे, यानी जीअं 70s 80s जा जेके बुज़ुर्ग ईंदा आहिनि उन्हनि जा, या ॿारनि जो कमु? सभिनि खां मुश्किल तरीन कमु हूंदो आहे ॿारनि जो, छो त हुननि खे तव्हां केतिरो बि चओ न बेटा सूर न थींदो, पर हू कंहिं ॻाल्हि ते यकीन न कंदा आहिनि। ज़ाहिर आहे, ॿार त ॿार आहे। ऐं हिकिड़ो दफ़ो कंहिं ॿार मना करे छॾियो त हू ट्रीटमेंट न कराईंदो न, त न कराईंदो। पोइ तव्हां कीअं टैकल कंदा आहियो ॿारनि खे? इन जो माना असां पंहिंजी एफर्ट्स पूरी कंदा आहियूं, हुनखे मतिलबु ॻाल्हाइण सां, कचहरी करे, हिकिड़ो दफ़ो सिंपल विज़िट करे, कुझु बि न कंदासीं। लाइक कॉटन आहे न, कॉटन उहा कंहिं ॾंद ते रखी छॾी, उन सां सूर कोन थींदो, ॿार जो लेवल कॉन्फिडेंस वधी वेंदो। ॿिए विज़िट ते आयो वरी घुराईंदासीं हुनखे, को मेडिसिन रखी छॾी, विदाउट को माना इंजेक्शन वारो कमु कंदासीं न, हुन सां सिर्फ़ु ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं, ठीकु आहे। पोइ जॾहिं ॿार जो कॉन्फिडेंस डेवलप थी वेंदो आहे न, कॉन्फिडेंस थी वेंदो आहे त हा हाणे, पोइ असां हुनखे प्रोसीड कंदा आहियूं ऐं पोइ ॿार आराम सां ट्रीटमेंट कराए वठंदा आहिनि। कुझु ॿार एतिरा ज़िदी हूंदा आहिनि, कॾहिं बि ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि, पोइ अहिड़नि ॿारनि खे असां माना बेहोशी में, फुल बेहोश या पोइ नीम बेहोश, नीम बेहोश क्लिनिक ते थी वेंदो आहे, हाफ माना अधु बेहोश, जीअं माण्हू निंड में हुजे उहो क्लिनिक ते प्रोसीड थी वेंदो। फुल बेहोश लाइ असांखे वरी ॿियो हॉस्पिटल जेको आहे न उते वञी करे प्रोसीड कंदा आहियूं। त जेके ॿार ज़िदी हूंदा आहिनि अहिड़नि ॿारनि जो ट्रीटमेंट बेहोशी में कंदा आहियूं, ऐं जेके नॉर्मल ॿार आहिनि उहो माना करे वेंदा आहिनि। सही, हूअं ई अचण साण ई ॿार रड़ियूं बि कंदा आहिनि ऐं वरी इंजेक्शन ॾिसी त हूअं ई परे भॼंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं कैविटी ॿारनि में आहे त ज़ाहिर आहे हिकिड़ो त मिल्क टीथ हूंदा आहिनि, त उहे त छणी वेंदा आहिनि, त ठीकु आहे, सम्झ में ईंदो आहे, डॉक्टर्स बि चवंदा आहिनि त निकिरी वेंदो, ख़ैरु आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो नओं ॾंदु जेको निकिरंदो आहे उन सां गॾु गॾु कैविटी बि ईंदी आहे, त उनखे कीअं ट्रीट कजे? हिकिड़ो नओं ॾंदु वरी उन में हिकदमि कैविटी लॻी वञे। बिल्कुलु। अच्छा, कैविटी कंहिं वजह सां थींदी आहे, बिला वजह को बि नओं ॾंदु अचे न, नॉर्मल माण्हूअ खे उहा कैविटी न थींदी जेसीं ताईं या त उनजो शुगर इंटेक वधीक हुजे, माना मिठाण, बसि हर वक़्तु मिठाण खाए, टॉफ़ियूं खाए, चॉकलेट खाए, ऐं उथंदे वेहंदे खाईंदे मतिलबु सिर्फ़ु चॉकलेट्स या कहिड़ी शइ खाए, अहिड़े माण्हू, या त उहो माण्हू जेको ब्रश करे ई न, ॿिनि माण्हुनि खे हमेशह कैविटीज़ थींदियूं आहिनि। ऐं नए ॾंद में कैविटी थिए, बहितर आहे त तव्हां पहिरीं स्टेज ते, स्टेज 1 जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन ते ई वञे तव्हां डेंटिस्ट वटि विज़िट कयो, हिकिड़े अधु कलाक जे अंदरि उहा कैविटी रिमूव करे उनजी फिलिंग थी वेंदी। सही। पर जेकॾहिं तव्हां उनखे डिले कयो
अञा चयो त ठीकु आहे सूरु न आहे, पोइ तव्हांखे कराइणो पवंदो रूट कैनाल, विच इज़ वेरी कॉस्टली, महांगो बि इलाही आहे, ठीकु आहे, ऐं पेनफुल बि आहे थोरो। पेनफुल त ख़ैर असां कोशिशि कंदा आहियूं त लोकल इंजेक्शन लॻाए करे कयूं त एॾो पेनफुल न हूंदो, पर इलाही प्रोसीजर जेको 15 मिंटनि में थी सघे थो उनखे कलाक ऐं मल्टीपल विज़िट्स, वरी उनजे मथां क्राउन, माना हिकिड़ो इलाही कॉस्टली मतलब लेंदी प्रोसीजर भी आहे, यानी विजिट्स भी आहिनि। बिल्कुलु, जेकॾहिं को पेशेंट ओ सूर वारो टाइम बर्दाश्त करे वियो, पोइ ॾंद बिल्कुलु ख़तमु थियणु शुरू थींदो, ऐं जेकॾहिं बिल्कुलु एंड में आयो न, पोइ असां वटि हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो, कढी छॾियो। ज़बरदस्त। हिते वठूं था ब्रेक, ऐं जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बे तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। डॉक्टर साहब असांखे ओरल कैंसर जे हवाले सां बि ॿुधायो, ऐं उन जा कहिड़ा कहिड़ा साइंस हूंदा आहिनि? बिल्कुलु, ॾाढो सुठो क्वेश्चन आहे, ऐं जेको आहे न अवेयरनेस हुजणु ॾाढी ज़रूरी आहे ओरल कैंसर जी। हर माण्हूअ खे जेकॾहिं को ज़ख़म आहे ऐं उनखे 2 हफ़्ता थी विया आहिनि ऐं उहो ज़ख़म ठीकु नथो थिए, का स्वेलिंग आहे, को ग्रोथ आहे, अहिड़ो को ज़ख़म अचे थो ऐं 2-3 हफ़्ता थी विया आहिनि ऐं नॉर्मल दवा तव्हां खाई वरिती आहे, एंटीबायोटिक्स, पेन किलर्स, पोइ बि जेको ज़ख़म ठीकु नथो थिए न, पोइ उनजो टेस्ट थियणु ज़रूरी आहे कैंसर जो। सही। हिकिड़ो इहो, ॿिया माण्हू जेके पान, गुटका ऐं मैनपुड़ी टाइप या स्मोकिंग जेके कंदा आहिनि, अहिड़नि माण्हुनि खे ओरल कैंसर जो चांसिस वधीक हूंदो आहे। अच्छा जी। रिकरेंट इन्फेक्शन, कंहिं ॾंद जी का नोक आहे, कंटिन्यूअस लॻे पई मसूड़नि में, ट्रामा थिए पियो, सोज थिए पई बार बार, त इहे साइन हूंदा आहिनि, इनिशियल साइन हूंदा आहिनि। सही सही। ऐं ॿी ॻाल्हि त कॾहिं बि ओरल कैंसर या अहिड़ी शइ खां मतिलबु घणो घबराइण जी ज़रूरत कान्हे, जेकॾहिं बिल्कुलु इनिशियल स्टेज में डायग्नोस थी थो वञे त उनजो ट्रीटमेंट बि 100% आहे। अच्छा, त पर उहो क्यूरेबल आहिनि? बिल्कुलु क्यूरेबल आहे। अच्छा। शर्त इहो आहे, तव्हां बिल्कुलु इनिशियल स्टेज में 4 स्टेजिस हूंदा आहिनि कैंसर जा, 4th स्टेज लास्ट स्टेज हूंदी आहे, उन में कुझु करण खां मतिलबु को फ़ाइदो न हूंदो आहे। इन करे बहितर आहे स्टेज 1 स्टेज 2 ताईं डायग्नोस थी थो वञे त ट्रीटमेंट बि सुठी थी वेंदी आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त वात में जेके इहे छाला थींदा आहिनि, जी, दाणा निकिरंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त ॾाढा अजीब थी वेंदा आहिनि, उन्हनि में पस बि भरिजी वेंदी आहे, इहे छो थींदा आहिनि? इन जी जेका छालनि जी जेका वजह आहे न, उहो ज़्यादातर थींदा आहिनि यंगस्टर्स खे, टीनेजर्स, थोरा उनखां एज। वॾे में वॾी वजह आहे त न्यूट्रिशनल डिफिशंसी, ग़िज़ाइत जी कमी, जेका अॼुकल्ह ॿार ॿाहिरि जो खाधो इलाही था खाइनि, सही, बर्गर या कुझु अहिड़ियूं शयूं, घर जो खाधो खाइनि। ॿियो वॾे में वॾो हूंदो आहे को स्ट्रेस। अक्सर माण्हू जंहिंखे स्ट्रेस, को टेंशन, का परेशानी थींदी आहे त उनखे वात में छाला थींदा आहिनि। ॿारनि जा जॾहिं इम्तिहान हूंदा आहिनि, हा, त उन्हनि खे छाला थी वेंदा आहिनि। तव्हां पर्सनल कंहिं मतिलबु को बि मसइलो हुजे न, उन बारे में वधीक सोचंदा न, त तव्हांखे बि ईअं छाला थी वेंदा आहिनि। हर माण्हूअ खे मतिलबु अगरि तव्हां स्ट्रेस खणो था त छाला थी वेंदा आहिनि। सही। उनजो ट्रीटमेंट सिंपल आहे त अगरि को पॉज़िटिव फैक्टर आहे, न्यूट्रिशनल डिफिशंसी आहे, उनखे ग़िज़ाइत जी कमी आहे, उनखे तव्हां पूरो कयो। ऐं अगरि को ॾंद जो को टुकड़ो लॻे थो त उनखे, जीअं का नोक लॻे थी, उनखे स्मूथ करायो त ट्रीटमेंट सही थी वेंदो। सही। अच्छा, ॿियो वात में जेका हिकिड़ी बास थींदी आहे, जेके माउथ स्मेल चऊं, त उन जा छा रीज़न्स हूंदा आहिनि? इन जा रीज़न्स, अच्छा अगेन ॾाढो मतिलबु कॉमन प्रॉब्लम आहे असांजे माण्हुनि में, त जॾहिं हू ॻाल्हाईंदा आहिनि त तव्हां भरिसां बीह न सघंदा, एॾी स्मेल ईंदी आहे, महसूस ई कोन थींदी आहे। उन्हनि खे महसूस न थींदी आहे, पर उनसे जेका बराबरि में माण्हू ईंदो आहे न, त उनखे एॾो महसूस थींदो आहे। इन जो मेन वजह ॿुधाईंदो तव्हांखे। हिकिड़ो त सफ़ाई न रखणु, ब्रशिंग न करणु, जेको ब्रश न कंदो आहे।
स्मोकिंग, कंहिं माण्हू खे मैदे जो गैस्ट्रिक प्रॉब्लम हुजे, मैदे जो प्रॉब्लम हुजे, अहिड़ा माण्हू जेके मल्टीपल दवाऊं वठनि था, सही, जीअं शुगर आहे या ब्लड प्रेशर आहे, अहिड़ा मरीज़ छा कंदा आहिनि, इलाही दवाऊं वठंदा आहिनि एट अ टाइम। उन्हनि दवाउनि जी जेका अंदरि जी जेका मतिलबु स्मेल आहे न, उहा जॾहिं माण्हू साह खणंदो आहे न त उहा ॿाहिरि ईंदी आहे। त इहे बेसिक ॿुधायां थो त जीअं कंहिंखे अल्सर आहे, मैदे जो प्रॉब्लम आहे, सफ़ाई सही न आहे, स्मोकिंग आहे ऐं चांहि कॉफ़ी एक्सट्रीम यूज़ कनि था, त अहिड़नि माण्हुनि जे वात में स्मेल थींदी आहे। इलाजु सिंपल आहे, जेकॾहिं को दवा जे करे आहे त उहा दवा चेंज करायो। शुगर जी का दवा जेका मतिलबु वात जी स्मेल कई थी, डॉक्टर खे तव्हां चवंदा त मूंखे वात मां स्मेल अचे थी, सफ़ाई 6 महीननि में करायो, ॾंदनि जी कंप्लीट सफ़ाई, ॾंदनि जी, मसूड़नि जी। 2 टाइम ब्रश कयो, हिकिड़ो टाइम माउथ वॉश कयो ऐं हिकिड़ो टाइम फ्लॉस कयो। फ्लॉस मतिलबु धागो हूंदो आहे, पर अॼुकल्ह लेटेस्ट बि अची वियो आहिनि, माउथ वरी तव्हांखे कॾहिं स्मेल कोन थींदी। सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं नंढड़ा ॿार आहिनि, ॾंद ॿ मथे बि आहिनि, हेठि बि 2 ॾंद आहिनि, 17-18 महीना ॿारनि खे थी था वञनि, पर उन्हनि जा ॿिया ॾंद नथा अचनि, ॾंदनि में डिले थो थिए, सही, त उनजो छा रीज़न हूंदो आहे? उनजो रीज़न इहो हूंदो आहे, जेनेटिक थी सघे थो, हेरिडिटरी जे अंदरि थी सघे थो, माना तव्हांजी ख़ानदानी माना आहे। ॿियो त जेको ॾंद जे मथां जेको मसूड़ो हूंदो आहे न, जंहिंखां ॾंद मथे ईंदा आहिनि, गम जेके हूंदा आहिनि, उहो इलाही थिक हूंदो आहे। ठीकु आहे, ख़ासि तौर ते मूं पंहिंजी लाइफ में जेके केसिस ॾिठा आहिनि, उहे माण्हू ॿारनि जा ॾंद ॾिठा आहिनि, 7-8 साल उमिरि थींदी अथनि। जेको खीर वारो ॾंदु आहे न, उहो 4-5 सालनि जी उमिरि में किरी वेंदो आहे, ऐं जेको फ्रंट वारो ॾंदु जेको 7 सालनि में अचणु खपे न, ॿार जी उमिरि 8 साल थी वई आहे, 9 साल थी विया, पर फ्रंट वारो ॾंदु हुनजो वरी न आयो। ठीकु आहे, उनजी वजह इहा आहे त ॾंदु प्रीमेच्योर वक़्त खां अॻु जेकॾहिं किरी थो वञे त पोइ ॾंदु न ईंदो आहे, पोइ उनखे लॻाइणो पवंदो? न, ॾंदु अंदरि मौजूदु हूंदो आहे, सिर्फ़ु जेको टिशू हूंदो आहे न मथां जेको मसूड़ो हूंदो आहे, इलाही थिक हूंदो आहे। सिंपल उनखे असां कट लॻाईंदा आहियूं, सिर्फ़ु कट, ऐं विदिन 1 वीक उहो ॾंदु ॿाहिरि अची वेंदो। वेरी सिंपल। ऐं एतिरा शायदि असां काफ़ी बार ट्रीट कया आहिनि, काफ़ी बार। जी जी, इहो कॉमन प्रॉब्लम आहे, ईंदा रहंदा आहिनि। ॿियो इहो बि ॿारनि में हिकिड़ो प्रॉब्लम थींदो आहे त ॿारनि जे वात में कंहिं होड़ में किथे को सुराख थी थो वञे ऐं उन में सूर बि थिए, त इहे छा रीज़न्स हूंदा आहिनि ॿारनि में? वेरी कॉमन। ॿार जेके आहिनि चॉकलेट्स, टॉफ़ीज़ बे इंतिहा खाईंदा आहिनि, मना करण जे बावजूद बि जेको आहे न, टॉफ़ीज़ घटि कयो, चॉकलेट घटि कयो। ऐं मां रिकमेंड कंदो आहियां त जेके मदर्स हूंदियूं आहिनि न ॿार जूं, 7 खां 8 साल ताईं पाण ब्रश कराइनि। सही। छो त ॿार 2-3 सालनि जो ॿार कॾहिं ब्रश न करे सघंदो आहे सही तरीक़े, या त कंदो त सही तरीक़े सां न कंदो। 8 सालनि ताईं रिसर्च इहा थी चए त मदर खे या इवन फादर खे जेको ब्रश कराए उनखे ॿार खे पाण ब्रश कराइणु खपे। कैंडीज़, चॉकलेट्स ऐं ॿियूं जेके मिठाण वारियूं शयूं आहिनि, या बोतल में जेको आहे न खीर मिठो करे ॿारनि खे पीआरणु, पाण सिंध में कॉमन आहे इलाही, मिल्क रोज़ ठाहे करे उन सां ॿारनि जा जेके फ्रंट वारा अॻियां 4 ॾंद हूंदा उहा पूरा ब्लैक थी वेंदा। तव्हां ॾिठा हूंदा अहिड़ा ॿार, त इहे शयूं अवॉइड कयो। हिकिड़ो दफ़ो थी विया ब्लैक, हाणे छा कयूं? तव्हांजो क्वेश्चन इहो आहे त कैविटी थी वञे ॿार जी, उनखे पोइ छा कयूं? उन में असां एक्सरे करे ॾिसंदा आहियूं त हीअ त खीर जो ॾंदु आहे न, हिन जे हेठां जेको ॾंदु आहे, परमानेंट जेको पको ॾंदु आहे, उहो एक्सरे कंदा आहियूं। उन एक्सरे में असांखे नज़र अची वेंदो आहे त पको ॾंदु केतिरो परे आहे, उन में अचण में घणो टाइम लॻंदो। 6 महीना लॻंदा, साल लॻंदो, या अञा 2 साल लॻंदा। जेकॾहिं 2-3 साल डिले आहे, पोइ असां उन ॾंद जी ट्रीटमेंट कंदा आहियूं। या त असां उनखे फिलिंग कंदा आहियूं, या त रूट कैनाल, ॿारनि जी रूट कैनाल अलॻि सां थींदी आहे, उहा कंदा आहियूं। जेकॾहिं ॾंदु हेठां अची वियो आहे, पको ॾंदु अची वियो आहे, पोइ असां छा कंदा आहियूं, ॾंद खे कढी छॾींदा आहियूं। सही। अच्छा, ॿियो अॼुकल्ह वाइटनिंग ट्रीटमेंट्स बि ॾाढियूं आयूं आहिनि ॾंदनि जे लाइ, त उहे बि ॿुधायो त उहे केतिरे हद ताईं सही आहिनि, केतिरे टाइम में कराइणु घुरिजनि? वाइटनिंग ट्रीटमेंट जेको आहे न, उहा आऊं पंहिंजे पेशेंट्स जेके वाइटनिंग लाईंदा आहिनि न, सची ॻाल्हि ॿुधायां, उनखे चवंदो आहियां तव्हांजी शादी या को इवेंट त कोन्हे, तॾहिं करायो, न त हरू-भरू न त, छो त उनजा हर कंहिं शइ जा साइड इफेक्ट्स हूंदा आहिनि। बीइंग अ डॉक्टर या बीइंग अ डेंटिस्ट तव्हांखे उहो मशवरो ॾियणु खपे जेको पेशेंट जे लाइ फ़ाइदेमंद आहे। सही आहे, न त असां हर माण्हू खे चऊं वाइटनिंग करायो। या आउं पुछंदो आहियां पेशेंट खां ज़रूरी तौर ते चांहि या कॉफ़ी या ॿियो को ड्रिंक
तव्हां वधीक त न यूज़ कंदव। जेको माण्हू चांहि कॉफ़ी वधीक यूज़ कंदो आहे उनजी वाइटनिंग घणा ॾींहं हलंदी न आहे। पर डॉक्टर साहब असां एशियंस जी हिकिड़ो त स्किन टोन ऐं ॿियो ॾंद हुअं बि थोरा येलोविश आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, सिर्फ़ु ब्लैक जेके अफ्रीकन आहिनि न, हा, उन्हनि जा उनजा ॾंद एतिरा वाइट आहिनि जंहिंमें शर्ट आहिनि इन खां वधीक वाइट आहिनि। कुदरती हा हा, मुंहिंजे ख़्याल में पेपर जहिड़ा हूंदा हा आहिनि, पेपर बिल्कुलु। जहिड़ो। मूंखे लॻे थो शायदि उनजे कलर जे करे जेको कारा आहिनि इलाही, ख़ुदा जी कुदरत आहे इहा बि। पर असां पाण सम्झंदा आहियूं त असांजा ॾंद ख़राबु आहिनि, पर सम टाइम जॾहिं डॉक्टर्स ॾे वेंदा आहिनि डॉक्टर्स चवंदा आहिनि तव्हांजा ॾंद सही आहिनि, पर एशियंस में शायदि इहो थिए थो। जनरली जेको दुनिया में या जेके असांजे बुक्स में उहो ई लिखियलु आहे त ॾंद जेके हूंदा आहिनि प्योर वाइट न हूंदा आहिनि, स्लाइट येलोइश हल्का पीला हूंदा आहिनि। इहो नेचुरल कलर ॾंदनि जो, वाइट न आहे। न आहिनि हूंदा, बसि हुननि में शाइन आणण जे लाइ तव्हांखे हा बिल्कुलु, असां वाइटनिंग कराईंदा आहियूं ऐं एडवाइस कंदा आहियूं त जॾहिं तव्हांजो को पर्सनल इवेंट आहे न तॾहिं करायो। ऐं मार्केट या सोशल मीडिया ते इलाही प्रोडक्ट्स हूंदियूं आहिनि जेके चवंदियूं आहिनि त इंस्टेंट बसि तव्हां हींअर लॻायो हींअर ई ॾंद चारकोल थी वियो या कुझु नाला हूंदा आहिनि। असां उनखे कॾहिं बि एडवाइस न कयूं, तव्हांजे ॾंदनि खे इलाही डैमेज करे छॾींदा आहिनि, छो त उन में अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके एसिडिक हूंदियूं आहिनि, तेज़ाबियत हूंदी आहे उनजे अंदरि। ॾंद जे मथियूं सरफेस उहो ख़तमु करे छॾींदा आहिनि, उहो पोइ लॉन्ग टर्म में जेको आहे हा उहे मुहाड़ियूं ख़राबु कंदा आहिनि, पर ॾंद खे माना जीअं ॾंद इलाही हेल्दी आहे, थुल्हो आहे, मथीं लेयर ख़तमु करे छॾींदा, ॾंद इलाही सन्हो थी वेंदो, ॾंद वाइट थींदो टेम्पररी कुझु ॾींहंनि जे लाइ, वरी साॻो रिवर्सिबल थींदो। त बाज़ार जी का बि अहिड़ी प्रोडक्ट्स जेका आहे न उहा यूज़ न कजे। अच्छा डॉक्टर साहब, इहो ज़रूरु ॿुधायो त स्केलिंग असांखे साल में केतिरा भेरा कराइणु घुरिजे? जेकॾहिं तव्हां मेंटेन कयो था न ॾंदनि खे त साल में हिकु दफ़ो सफिशेंट आहे। बसि साल में हिकु दफ़ो करायो। ऐं छो त जॾहिं असां ब्रश कंदा आहियूं त सभु सरफेस कवर न थींदा आहिनि असांजा, कुझु अहिड़ा मुश्किल ॾंदनि जी जॻह आहे जिथे तव्हांजो ब्रश पहुचंदो ई न आहे। ओड़नि सरफेस खे साफ़ु करण जे लाइ तव्हांखे स्केलिंग, जंहिंखे असां मतिलबु डीप क्लीनिंग चवंदा आहियूं, उहा ज़रूरी आहे। उहा साल में करायो, रिकमेंड 6 मंथ्स में आहे, पर माण्हू जेकॾहिं तव्हां हाइजीन मेंटेन कयो था न, 2 टाइम ब्रश कयो था, तव्हां साल में हिकिड़ो दफ़ो करायो। सही, बहितरीनु, ज़बरदस्त। अच्छा, मिसिंग टीथ बि हूंदा आहिनि त उन्हनि जी रिप्लेसमेंट छा आहे? ईद अचे पई न, गुड वन, गुड वन, बकर जो या गऊ जो जेको ॾंद हणी छॾिजे, इहो बि सही आहे। जोक्स अपार्ट, मतिलबु जेको आहे अॼुकल्ह त ॾंदनि जी जेका लॻाइण जूं इलाही सुठियूं टेक्निक्स अची वियूं आहिनि। टेक्निक्स इहे आहिनि त हिकिड़ो आर्टिफिशियल इम्प्लांट लॻाईंदा आहियूं असां, स्क्रू लॻाईंदा आहियूं। जेकॾहिं कंहिं माण्हू जो हिकिड़ो ॾंदु मिसिंग आहे न, सही, त असां उनखे हिकिड़ो स्क्रू लॻाईंदा आहियूं, उनजे मथां उनजो कवर लॻाए छॾींदा आहियूं। सही, महांगो इलाही आहे, कॉस्टली, जाम कॉस्टली आहे, जाम। छो त पाकिस्तान में ठहंदा कोन्हनि उहे ठहंदा आहिनि मतिलबु कोरिया या यूएस या टर्की, इन पासे, इन करे महांगा हूंदा आहिनि। सही, हिकिड़ो ऑप्शन इम्प्लांट थी वियो, ॿियो ब्रिज थी वियो, उहो फिक्सन, ॿई फिक्सन। टियों हूंदो आहे जेको तव्हां ॾिठो हूंदो, पोड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि न, उहे पंहिंजे ॿटी ठाराईंदा आहिनि, पोइ जॾहिं सुम्हंदा आहिनि कढी करे रखी छॾींदा आहिनि राति जो पाणी में विझी। टियों ऑप्शन इहो हूंदो आहे, पर अॼुकल्ह ॾंद लॻाइण जा सुठा सुठा ऑप्शन अची विया आहिनि। अच्छा, उहो वधीक सवलो लॻंदो आहे उन्हनि खे, त उहो सही हूंदो आहे या न हूंदो आहे? अच्छा, शुरू में न ॾाढा तंग थींदा आहिनि। हर माण्हू जेको फिक्स उहे जेके रिमूवेबल ॾंद लॻाइनि, फिक्स त तव्हांखे तंग न कंदा। जेके असां इम्प्लांट कंदा आहियूं या ब्रिज कंदा आहियूं, उहो कंहिंखे बि तंग कोन कंदो। हिकिड़ो 2 ॾींहं कहीं ठीकु आहे, पर जेके ओल्ड एज वारा माण्हू हूंदा आहिनि न, उनखे ॾंद शुरू में काफ़ी तंग कंदा आहिनि। शुरू में त छो त हिकिड़ो त ओल्ड एज वारो माण्हू जेको हूंदो न, उन में बर्दाश्त जी क़ुवत इलाही घटि थी वेंदी आहे, हू नंढी नंढी शइ बि बर्दाश्त न कंदा आहिनि, त हुनखे माना शुरू में तंग थींदा आहिनि, पोइ आहिस्ता आहिस्ता जीअं हुनखे शइ खे यूज़ कंदा आहिनि न, पोइ बिल्कुलु सेट थी वेंदा आहिनि। सही, सही, ज़बरदस्त। थैंक यू सो मच डॉक्टर साहब। ऐं तव्हां सां अॼु इलाही ज़बरदस्त कचेरी रही, ऐं इहा उहा कचेरी हुई जेका असांखे ज़रूरत बि हुई त पंहिंजे व्यूवर्स ताईं इन जी जेको आहे हिकिड़ी अवेयरनेस बि पहुचायूं, ऐं कुझु इलाही शयूं जेके असांखे ख़बर बि न हुयूं उन्हनि जे हवाले सां बि, साफ़ सुथराई जे हवाले सां बि असांखे ख़बर पई त ॾंदनि जो कीअं ख़्यालु कजे, ॿारनि जे ॾंदनि जो कीअं ख़्यालु कजे, कीअं उन्हनि जे ॿारनि जे ॾंदनि जी सफ़ाई रखिजे, त मदर उन्हनि खे पाण जे डॉक्टर साहब चवनि था, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, मूंखे त हाणे इहा ॻाल्हि यादि थी अचे त नंढा हूंदा हुआसीं, स्कूलिंग ताईं मूंखे यादि आहे, मुंहिंजे ख़्याल सां मां क्लास 6 या 7 में हूंदमि, अम्मी भरिसां बीही करे पाण ब्रश कराईंदी, चवंदी त न तव्हां जेको आहे न किथे मिस ज़रूरु था कयो, अम्मी भरिसां बीठी हूंदी हुई। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त मदर्स या फादर्स जेके बि आहिनि, ॿार जंहिंसां बि घणो अटैच आहे,
त उनखे पाण सां गॾु बीहारे करे ब्रश कराइनि ऐं ॾिसनि त ॿार पंहिंजी सफ़ाई रखनि था या नथा रखनि। त डॉक्टर साहब लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मूंखां मिस थी वई हुई। जी जी जी। उहा इहा हुई त अक्सर माण्हू पाण होटल ते वेंदा आहियूं न, होटल ते पोइ आख़िर में मानी खाइण खां पोइ टूथपिक ॾींदा आहिनि। ॾिठो तव्हां टूथपिक में छा कंदा असां वरी उन सां खाधो साफ़ कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि मैसेज में इहा आहे त तव्हां टूथपिक कॾहिं ज़िंदगी में यूज़ न उहे गैप्स ॾींदियूं उहे गैप्स परमानेंट थी वेंदा तव्हांजा। ठीकु आहे। ॿियो त मैसेज असांजो हमेशह सिंपल रहियो आहे, ॾींहं में 2 दफ़ा ब्रश कयो, आफ्टर ब्रेकफास्ट नाश्तो करे पोइ ब्रश कयो, ऐं राति जो सुम्हण खां जस्ट पहिरीं 2 टाइम ब्रश कयो, ऐं जेको आहे हिकिड़ो दफ़ो तव्हां माउथ वॉश कयो। सही। ऐं पंहिंजे ॾंदनि जो ख़्यालु रखो। ॾंद तव्हांजी जेका आहे न पर्सनली, मतिलबु ॾंद सुठा आहिनि, तव्हांजो कॉन्फिडेंस लेवल इलाही वधीक आहे, पर्सनैलिटी सुठी थी वेंदी आहे इंसान जी। बिल्कुलु। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। नंढे हूंदे हिकिड़ी एड ईंदी हुई, ब्रश योर टीथ ट्वाइस अ डे एवरी डे। यस। त इहो सिंपल मैसेज जेके 90s किड्स हूंदा, जेकॾहिं उन्हनि इहो एड ॿुधो हूंदो त ज़रूरु इन्हनि खे खिलाई हूंदी। त असां त ॿुधंदा हुआसीं भई त ट्वाइस अ डे एवरी डे, इहो हमेशह असांखे ॿुधण में ईंदो ऐं असां कंदा बि हुआसीं, स्टिल कंदा आहियूं। सो थैंक यू सो मच वंस अगेन। तव्हांजी बि वॾी महिरबानी भाउ। ऐं वेंदे वेंदे तव्हांखां गानो बि ॿुधंदासीं इंशाअल्लाह। व्यूअर्स, तव्हां सां हाणे मंडे ते मुलाक़ात थींदी, विच में वीकेंड आहे ऐं ईद जा बि ॾींहं आहिनि, ऐं तमामु घणो ख़्यालु रखो। गर्मी बि आहे, पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो बि ख़्यालु रखो, पंहिंजे घर भातियुनि जो बि ख़्यालु रखो। इंशाअल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। तुसा कंड कीती मैथों संगती पुछ दिल, ते किथे टुर गया तैड़ा साईं, केड़े मुंह नाल आखां रुस गया है, वो ता तंग कर दिन शाम सबाई, कर सिर नीवा वता झट गुजरेदा, वो ता नित आले दिन भाई, पया जिथ वसदे खुर्शीद बेकसुकून, हुण त घिन वञ यारो दाही। हो सत सत समुंदरों पार टुर गयो यार वल आवत नाते, मैं बैठिया पतना ते वल आवत नाते, मैं बैठिया पतना ते, सत समुंदरों पार टुर गयो यार वल आवत नाते, मैं बैठिया पतना ते वल आवत नाते, मैं बैठिया पतना ते। कोई आखे कमली ते कोई आखे छलिए, चारे पासे सुलाने ते जिंद मेरी कलिए, कोई आखे कमली ते कोई आखे छलिए, चारे पासे सुलाने ते जिंद मेरी कलिए, ना दर्दी ना गम खार कली जिंदड़ी ते दर्द हजार वल आवत नाते, मैं बैठिया पतना ते वल आवत
पत्थना ते नरजियत पै गईयां दूरियां पेश पिछो पै गईयां ने साडे मजबूरियां अखियां नरजियत पै गईयां दूरियां पेश पिछो पै गईयां ने साडे मजबूरियां मैं रोज़ा रोज़ा